IG सिंध गुलाम नबी मेमण नओं देरो में शहीद एहलकार किशोर कुमार जे वारसनि सां ताज़ियत लाइ पहुतो आहे। ख़बर हवा ताईं पहुचायूं पिया। IG सिंध गुटके जे कचे में शहीद थियल एहलकार किशोर कुमार जे वालिद सोडोमल ओड ऐं ॿियनि सां ॾुख वंडियो आहे। हवा ताईं ख़बर पहुचायूं पिया त IG सिंध गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त शहीद असांजो सरमायो आहिनि। सन ख़ानदान जी हर मुमकिन मदद कई वेंदी। IG सिंध जो चवणु आहे त कश्मीर कंदकोट खां सवाइ सिंध जे ॿियनि ज़िलनि में अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त कश्मीर कंदकोट ज़िलनि में अमन अमान जा मसइला आहिनि। मख़मिन जी बाज़ियाबी लाइ क़दम खयां पिया वञनि। IG जो चवणु आहे त पुलिस जो मोराल गंद आहे। कचे में 40 सालनि जो गंद आहे जंहिंखे साफ़ करण में वक़्तु ज़रूरु लॻंदो। IG सिंध गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त 3 महीननि दौरान 18 धाड़ेल मारिजी चुका आहिनि। 40 ज़ख़्मी समेत 200 खां वधीक गिरफ़्तार बि कया विया आहिनि। IG सिंध गुलाम नबी मेमण नओं दौरो पहुची शहीद एहलकार किशोर कुमार जे वारसनि सां ताज़ियत कई आहे। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे नूर मोहम्मद सुमरो। नओं दौरो मां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। नूर मोहम्मद सुमरो आगाह कजो। IG सिंध गुलाम नबी मेमण शहीद एहलकार किशोर कुमार जे वारसनि सां ताज़ियत कई आहे। वधीक छा चवणु आहे IG सिंध जो? जी बिल्कुल। घोटिके जे कच्चे वारे इलाइक़े गेमड़ो थाने जे अध 5 मील पिकड़ ते धाड़ेलनि जे हमले में शहीद थी वियल पुलिस एहलकार किशोर कुमार ओड जे तॾे ते IG सिंध गुलाम नबी मेमण पहुची पुलिस एहलकार जे वालिद सोडो ओड ऐं भाउ अशोक कुमार ओड ऐं ॿियनि संदसि जेके अज़ीज़ वेठा हुआ उन्हनि सां ताज़ियत कंदे गहरे दुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण शहीद एहलकारनि जे 2 पुटनि ऐं 1 न्याणियुनि खे गले पिणु लाथो। बाद अधु कलाक ताईं उन जे वारसनि सां गुफ़्तगू कंदो रहियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे IG सिंध गुलाम नबी मेमण जो चवणो त शहीद असांजो सरमायो आहिनि ऐं उन्हनि जे ख़ानदाननि जी हर मुमकिन मदद कंदासीं। सिंध जे 2 ज़िलनि में अमन अमान जी सूरत हाल बहितर आहे। सिर्फ़ु कश्मीर ज़िले अंदरि मसइला आहिनि जिन लाइ असीं कोशिशूं करे रहिया आहियूं त उते बि अमन अमान थिए ऐं जेके अगवा जूं वारदातूं थियूं आहिनि जेके माण्हू खजी विया आहिनि उन्हनि खे बि जल्द बाज़ियाब करायो वेंदो। हुनजो वधीक चवणो त पुलिस जो मोराल कचे ऑपरेशन में हिसो वठंदड़ जवाननि जो ॾिसो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त पुलिस जो मोराल केतिरो बुलंद आहे। कराची में जेको कचे में जेको हिन वक़्तु ऑपरेशन हलंदड़ आहे उहो 40 सालनि जो गंद आहे जंहिंखे साफ़ करण में वक़्तु लॻंदो। IG सिंध दावा कंदे चयो त 3 महीननि दौरान 18 धाड़ेलनि खे मारियो आहे। 40 खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो आहे ऐं 200 खां वधीक जेके रुपोश हुआ उन्हनि खे पिणु गिरफ़्तार करे केफ़रे किरदार ताईं पहुचायो आहे। जी नूर मोहम्मद सुमरो, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। DIG लाड़काना और SSP लाड़काना के साथ यहाँ पे शहीद अशोक कुमार के घर पे हम आए हैं। उनके वालिद साहब से और उनके फैमिली मेम्बर से हम मिले। यहाँ पे गवर्नमेंट ने CM साहब ने मेरे से पहले फॉरेन मिनिस्टर चेयरमैन बिलावल भुट्टो साहब यहाँ पे पहले आए। ये एक ऐसी इंडिकेशन है जो पुलिस यहाँ पे काम कर रही है लॉ एंड ऑर्डर के रेफरेंस से क्राइम फाइट के अगेंस्ट गवर्नमेंट फुली सपोर्ट करती है सिंध पुलिस को और उसी की वजह से आप देखें कि कच्चे में पुलिस खुल के काम कर रही है और मैं कॉन्फिडेंट हूँ कि यहाँ पे जो कच्चे में ऑपरेशन हो रहा है इसके बहुत मुस्बत नताइज सामने आएंगे। अच्छा कि इनके बेनिफिट्स तो वो गवर्नमेंट का एक बहुत अच्छा पैकेज है। वो पैकेज में जो भी डॉक्यूमेंटेशन है वो हो रही है और बिसाइड्स यहाँ पे इनकी एजुकेशन के लिए चीफ मिनिस्टर साहब ने अलहदा अनाउंसमेंट की थी तो वो ऑलमोस्ट बंदोबस्त हो गया है। इन्होंने ट्रांसपोर्टेशन की बात की वो भी हम उसका बंदोबस्त करेंगे। शहीद के बाकी जो भी मसले मसाइल हैं वो हमारी जिम्मेदारी हम ऐसे वैसे बाकी शहीदों के लिए भी करते हैं तो इनके लिए भी हम करेंगे।